पुठिते पियल मुल्कनि खे अनेक चैलेंजेस अॻियां आहिनि। डॉलर जो क़दुरु वधण सां पुठिते पियल मुल्कनि जा मसइला वधी रहिया आहिनि। केतिराई ग़रीब मुल्क कर्ज़नि सबबि परेशान आहिनि। मौसमियाती तब्दीलियूं दुनिया ते असरअंदाज़ थी रहियूं आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो न्यूयॉर्क में 77 कॉन्फ्रेंस खे ख़िताब। चई लॉस एंड डैमेज फंड मौसमियाती तब्दीली सबबि मुतासिर मुल्कनि लाइ अहम आहे। ॿोॾि जी तबाही सबबि IMF शर्तुनि ते नज़रसानी ज़रूरी आहे। G77 मेंबर मुल्क जे मईशत जी बहालीअ में गॾिजी मदद करणी पवंदी। तरक़ी याफ़्ता मुल्कनि खां कारोबार ख़ारिज करण में घटिताई जो मुतालबो कनि था। अफगान बॉर्डर फोर्स के लगाम न आई। चमन में जो ॿीहर गरनि हथियारनि सां हमलो। अफगान फोर्सेस शहरी आबादी के निशानो बणायो। शहरनि में भाॼ पइजी वई। घर अंदरि गोला किरण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणनि जी ज़ख़्मी थियण जा इतला। बोगरा ऐं कस्टम हाउस जे इलाइक़नि में बि गोलाबारी कया विया। इंतिज़ामिया पारां शहरनि खे माल रोड जो बोगरा रोड बाईपास ऐं बॉर्डर रोड ख़ाली करण जो हुकुम। सरहद ते वक़्फ़े सां गोलाबारी जो सिलसिलो जारी। DHQ अस्पताल चमन में एमरजेंसी लागू। उत्तर बलूचिस्तान के इलाके मीरा शाह में आपघाती धमाको। पाक फौज के हवलदार समेत 2 ॼणा शहीद, 9 ॼणा ज़ख़्मी। ISPR मूजिब शहीद थियल हवलदार मोहम्मद अमीर की उम्र 30 साल ऐं वास्तो मियां वाली सां हो। आपघाती धमाके बाद पाक फौज इलाके में क्लियरेंस ऑपरेशन शुरू करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मीरा शाह में सिक्योरिटी फोर्सेस से आपघाती धमाके की मज़म्मत। शहीदन के वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। पाकिस्तान पारां सिक्योरिटी ख़ातिरी कराइण ताईं नाज़िमुल उमूर खे अफ़गानिस्तान न मोकिलण जो ऐलान। परॾेही खाते जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त चमन वाक़े ते अफ़गान इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। हू चाहिनि था त पाकिस्तानी सफ़ारतखाने ऐं सफ़ारती अमले जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। अफ़गानिस्तान लाइ पाकिस्तानी नाज़िमुल उमूर अञा ताईं पाकिस्तान में ई आहे ऐं जेसिताईं सिक्योरिटी मामलनि ते ख़ातिरी नथी कराई वञे तेसिताईं हू पाकिस्तान में ई रहंदो। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर से अमरीकी सेंट्रल कमांड के सरबराह जनरल माइकल ए कोरेला की मुलाकात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि इलाइक़ी सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ISPR मूजिब अमरीकी सेंटकॉम सरबराह माइकल ए कोरेला GHQ में शहीदनि की यादगार ते गुल पिण रखिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां ताजिकिस्तान के सदर इमाम अली रहमान की मुलाकात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं ॿ तरफ़ सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। सदर रहमान आसिफ अली ज़रदारी के ताजिकिस्तान के दौरे की दावत पिण ॾिनी। एक चोले के NRO 2 ॾिनो वियो। अॼु सभई डोबी पाक थी रहा आहिनि। मुल्क सां असल ज़ुल्म NRO 2 ॾेई कयो आहे। एक साज़िश तहत हुकूमत केराई वई जंहिं ते करप्शन जो को इल्ज़ाम न हो। PTI चेयरमैन चयो त मखसूस चपरासी केस में रूपोश सुलेमान शहबाज बि वापसि अची वियो ऐं असांखे लेक्चर ॾेई रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान पार्लियामानी निज़ाम ऐं जमहूरियत ते हमले जी तयारी करे रहियो आहे। इमरान नियाज़ी खे ख़बरदार कयां थो त मुल्क दुश्मन एजेंडा खां मुड़ी वञे। वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान जी मुल्की सलामती ख़िलाफ़ हर साज़िश खे सख़्ती सां नाकाम बणाए छॾींदी। तहरीक इंसाफ़ क़ौमी असम्बली मां मुस्तफ़ा थियल मेंबरनि जे इस्तीफ़ान की तस्दीक लाइ स्पीकर के ख़त लिखी छॾियो। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी ऐं फवाद चौधरी चयो आहे त मेंबरनि जी इस्तीफ़ान की तस्दीक लाइ स्पीकर के ख़त लिखी छॾियो आहे। स्पीकर चाहे त सभिनी खे हिक ई महल या धार घुराए सघे थो। सुप्रीम कोर्ट में ग़लती बयानी कई वई आहे त PTI मेंबर पघार वठी रहिया आहिनि। अप्रैल खां सिवा असांजे कंहिं बि मेंबर खे पघार नाहे मिली। ख़दशो आहे त हुकूमती मेंबर असांजे नाले ते पघार कढाए पाण न खाई विया हुजनि।
इस्लामाबाद की अदालत इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई लाइ इलेक्शन कमीशन के तोशाखाना रेफरेंस बाबत दरख्वास्त ॿुधण जोगी करार ॾेई छॾी। PTI सरबराह इमरान खान के 9 जनवरी ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। एडिशनल सेशन जज ज़फर इकबाल तोशाखाना रेफरेंस बाबत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन इमरान खान जी करप्शन प्रैक्टिस में मुलविस हुजण जो ॾोह साबित थियण ते अदालत खे कार्रवाई की सिफ़ारिश कई हुई। सिंध पुलिस आज़म सवाती खिलाफ दाख़िल समूरा केस वापस वठी छॾिया। IG सिंध गुलाम नबी मेमण सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। IG सिंध गुलाम नबी मेमण गुज़िरियल ॾींहुं अदालत में पंहिंजे रवैये ते अदालत खां गैर मशरूत माफ़ी पिणु वठी छॾी। सिंध हाई कोर्ट में ॿुधणीअ दौरान प्रोसिक्यूटर जनरल चयो आहे त आज़म सवाती जी कस्टडी इस्लामाबाद मुंतक़िल थी चुकी आहे। समूरा केस बि C क्लास कया विया आहिनि। तंहिं करे केस जे हवाले सां दरख़्वास्तूं गैर मुयसर थी चुकियूं आहिनि। जस्टिस KK आगा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मामिलो हल करण जो क्रेडिट सिंध हुकूमत ऐं IG खे वञे थो। आज़म सवाती ते हाणे सिंध में वधीक केस दाख़िल न थियण घुरिजनि। इक़्तिसादी राब्ता कमेटी 1 लख मैट्रिक टन खंड पर ॾे मां घुराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जी सदारत हेठि काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत ऐं हाउसिंग वारी वज़ारत लाइ टेक्निकल सप्लीमेंट्री ग्रांट जी बि मंज़ूरी ॾिनी वई। के लिए चीफ मिनिस्टर को पावर जरूर होता है, लेकिन उसके पीछे कुछ सोच होनी चाहिए। किसी को खुश करने के लिए असेंबली नहीं टूटती है। अगर कोई चीफ मिनिस्टर असेंबली तोड़ने की बात करता है तो उसका मतलब ये है कि वो या तो समझता है कि उससे हुकूमत का नज़्म नस्क नहीं चल रहा, इसलिए मुझे तोड़नी पड़ रही है, मैं संभाल नहीं सकता, या वो समझता है कि मुझे अब अक्सरियत नहीं और किसी और को अक्सरियत नहीं है, इसलिए मैं असेंबली तोड़ना चाहता हूँ। अपनी नाकामी का इतराफ़ करके ही वो ये काम करता है। आइन में गुंजाइश ज़रूर है, लेकिन उसका मतलब ये नहीं है कि चीफ मिनिस्टर एक दिन उठे नींद से और उसे ख्याल आए कि आज मैंने दफ्तर नहीं जाना तो मैं असेंबली तोड़ देता हूँ। इमरान खान के कहने पे असेंबलियाँ टूटेंगी नहीं, लेकिन मैंने पहले भी कहा है, दोबारा कहता हूँ, असेंबलियाँ नहीं तोड़े तो अच्छा है, तोड़ते हैं तो और भी अच्छे। हम इंशाल्लाह ताला इलेक्शन लड़ेंगे और जीतेंगे। इमरान खान जे चवण ते असेंबलियूं न टुटंदियूं, जेकॾहिं असेंबलियूं टुटियूं त कामयाब असां थींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असेंबली तोड़ण जो इख़्तियार वॾे वज़ीर खे ज़रूर हूंदो आहे, पर इन जे पोयां सोच हूंदी आहे कंहिंखे ख़ुशि करण लाइ असेंबली नाहे टुटंदी। जेकॾहिं को वॾो वज़ीर असेंबली तोड़े थो त उन जो मतिलबु इहो आहे त हू क़ानून हलाइण जो अहल नाहे ऐं पंहिंजी नाकामी जो एतिराफ़ करे थो। जिन माण्हुनि जी चौपाई माल जो नुक़सानु थियो आहे, इन्हनि जी बि मदद कंदासीं। बरसाति ऐं ॿोॾि सबबि मुतासिर माण्हू सख़्त तकलीफ़ मां गुज़रिया आहिनि। खेनि घरनि जी अॾावत लाइ जनवरीअ खां माली मदद कई वञे। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त तोशाखाना जी घड़ी इमरान खान जी ज़ाती मिल्कियत न पर क़ौम जी अमानत हुई। पैसनि जी पुॼारी इमरान खान सीने सां सांढण जहिड़े काबे जी तस्वीर वारी घड़ी मार्केट में खपाए मुल्की वक़ार मिट्टी में मिलाए छॾियो। अॼु मईशत जी जेका हालत आहे उन जो ज़िम्मेवार बि इमरान खान आहे। हीउ चाहे थो त मुल्क डिफॉल्ट थिए। इमरान खान जे दौर में फरियाल टालपुर खे ईद जी राति अस्पताल मां जेल उमाणे वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सेवण भान सईदाबाद ख़ैरपुर नाथन शाह कंबर ऐं ख़ैरपुर जा दौरा ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो जाइज़ो वरितो वियो। DGPDA सिंध सैयद सुलेमान शाह वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी फरीदाबाद में भरगड़ी रोड बाहि मुतासिर कुटुंब जे वारसनि सां मुलाक़ात, ताज़ियत जो इज़हार कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वाहड़ में गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी स्कूल मुराद शाह जो बि ओचितो दौरो, शागिर्दनि खां हाल अहवाल वरिता। तालीम खाते खे स्कूल जी बहाली जो कमु जल्द मुकमल करण जी हिदायत। मुराद अली शाह रानीपुर पहुची MNA सैयद फज़ल शाह ऐं सूबाई वज़ीर अहमद रज़ा शाह जीलानी जी वालदा जे लाॾाणे ते ताज़ियत कई। वॾे वज़ीर जे सेवण हादसे में फौत 21 ॼणनि जे पोइरनि सां ताज़ियत। फौतनि जे वारसनि लाइ 10 लख रुपया इमदाद
जो ऐलान मुराद अली शाह जिलानी हाउस खैरपुर पहुंची अगोड़े वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां बि मुलाक़ात कई। स्पेशल बैंक कोर्ट पारां M6 मेगा करप्शन स्कैंडल के मुख्य जवाबदार रहमतुल्ला सोलंकी जा ज़मानत न थियण जॻह गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत पारां FIA की दरख्वास्त से जवाबदार खिलाफ वारंट जारी करे खेस अदालत में पेश करण जो हुक्म ॾिनो। मेगा करप्शन स्कैंडल केस में जवाबदार ख़ालिद चन्ना, असगर जतोई, नियाज़ उजण ऐं फारूक खान पहोर अञा ताईं पुलिस की पकड़ खां आज़ाद। सांगड़ वेझो ॻोठ इकबाल बुर्दी में फायरिंग, नौजवान गुल बुर्दी मारिजी वियो। वाक़े जे कार जो पतो न पइजी सघियो। पुलिस पारां जांच शुरू। मलीर जो आरिफ उमर ऐं यूसुफ आरफानी ॻोठ ड्राहिण लाइ चढ़ाई। केतिराई घर ड्राहे पट इलाइक़े वासिन पारां सख़्त मज़ामत। पुलिस जी लशबाज़ी ऐं शेलिंग 10 ॼणा गिरफ़्तार। उस्मान शाह हुड़ीअ भरिसां एलसी ॿेले मां 50 लाख रुपए जे काठ जी वाढी जे इल्ज़ाम हेठि 4 ॼणा गिरफ़्तार। 15 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। गिरफ़्तार जवाबदार में इमाम बख्श महकाड़ी, रहीम बख्श, नयत महकाड़ी ऐं फयाज़ मरी शामिल। सिंध यूनिवर्सिटी जामशोर के गिरफ़्तार 4 शागिर्दनि की ज़मानत मंज़ूर। आज़ाद करण जो हुकुम। सिंधाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में शागिर्दनि की ज़मानत की दरख्वास्त से ॿुधई। मुल्क खिलाफ़ नारेबाज़ी के केस में जांच ऑफिसर तोड़े SHO जामशोर अदालत के मुतमईन न करे सघिया। अदालत पारां पुलिस अमलदारनि ते कावड़ जो इज़हार। चइनी शागिर्दनि के 20-20 हज़ार रुपयनि जा मचलका जमा करण जो हुकुम। तितरनि जे शिकार लाइ गौसपुर वियल लाड़काणे वासी 5 ॼणा अगवा। पुलिस के गुज़िरियल ॾींहुं मुगविन जी कार गौसपुर वटां हथाई हुई। अगवा थियलनि में ज़ाहिद उमराणी, सिकंदर उमराणी, भूरल अब्बासी, असगर गांचो ऐं असगर शाह शामिल। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारियुनि धोखे सां घुराए 5 ॼणनि खे अगवा कयो।